ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई। त पोइ इहो सॼो कमु जानूअ कयो आहे। मूंखे कसम आहे रब पाक जी ज़ात जो, जेसीं ताईं हाणे जानूअ खे न मारींदुसि तेसीं ताईं सुख जो साह कोन खणंदुसि सुख जो साह। अच मूंसां। राजा राजा बी मुझे पोयां त जानू आहे, मूंखे त बचा न। अच। राजा ओए जानू राजा भाई जिंदा है कभी मुझे ठंडा बचा दो। मच्छर तुम घणो थी वियो आहे, निकिरे मच्छर राजा मुझे न छेड़ना। मच्छर जानू खड़ पंहिंजे भाउ लॻंदी छा थी कयो बचंदा पियो बि। जानू आवाज़ घबरा न लॻो पियो जानू 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 वियो रात हिकिड़ो रहला जानू। राजा मां त पंहिंजो जॾहिं पांचनि में गद्दार ऐं मुनाफ़िक निकिरंदा आहिनि त मैदाननि में बीठल शींहं बि गिदड़नि सां मारिजी ईंदा आहिनि। तूं माफ़ी जे लाइक़ ई नहीं, तूं गद्दार ई गद्दार। माफ़ कर हे चक्कर हर कलमो मां थो चवां। राजा हाणे काथे हलणो आहे? सादिक पहिरियों कमु पंहिंजो पूरो कयो, हाणे हली था शाहबाज़ खान जो बिलो कयूं ऐं मुंहिंजा भाइर बि मुंहिंजे इंतज़ार में हूंदा। हल ताली ॻोठ में ॿारियूं पायूं हल। सादिक माण्हू लानतू विझंदा मूं ते, चवंदा त राजा जो दोस्त मच्छर मारिजी वियो, लाश हुन जो ईअं छॾियूं हलियो वियो। सभ खां पहिरियां मच्छर जे लाश जो बिलो करणो आहे। हल खणो था। सहन मुसीबत भली जफा कर वफा कंदासीं मच्छर लाइ काॾे हो
समझने गाल थी जे 3-4 ॾींहं गुज़री विया आहिनि मच्छर के एतिरो परते मारां तो ई न आहे दोस्त मुंहिंजो यार इहो इरशाद बींदो पर न इरशाद छेलो मुर्शिदारा जी खॾे तरे पवनि जलेबी सभु पहिरियों दोस्त ॻोल्हे जाचा कर 3 ॾींहं गुज़री विया आहिनि ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे जलेबी छा छो अथई उथी ॻोल्ह हली पए यार वो वक्त न वञा जेको करणो अथई हिमल कर सब्र कर मुंहिंजा दोस्त मच्छर मूंखे माफ़ कजांइ मां तोखे बचाए न सघियुसि पर तोसां अॼु इहो वाइदो थो कयां त ईअं को बि ग़रीब मच्छर बेगुनाह कोन मारियो वेंदो अॼु खां पोइ बेगुनाह मच्छर वाह फयू वाह जबल जो भा करीम बीमार जियो वाह जो फयू मौको मिलो तो कर वही शैतान की फूकड़ी फयू भी फूक भी जरूर न फाटे कोड छो न राजा या पर ना ने फूकी ने कम खत्म कराया जे मुल्क जो खाना खराब करके जुआ सादिक ॾाढी देर कई अचण में अलाए छो अलाए काॾे मरियो ने भागो अंजाम ॾेई वियो अचण जो अस्सलाम वालेकुम राजा वालेकुम अस्सलाम खेरा रबना दे हाल काफी टाइम थियो पे इंतजार कया सादिक जो सादिक वियो काॾे राजा सादिक तुझे भाइरनि जी ॻोल्हा में आ छा ॿुधी ॿी हिकिड़ी ख़ुशख़बरी खणी आवां तोलाए वरी कहिड़ी ख़ुशख़बरी आहे ख़ुशख़बरी आ जंहिं मुल्क जो ढांढाल कयो आहे उहो भई फुकणी अचे जो ॾिने खे कम ख़त्म करणो आहे त पोइ हर कमकार छॾे सभ खां पहिरियां हिन भयू शैतान जो बिलो करणो आहे पोइ अच त पोइ हलूं रब ॾिना घणियूं हुन शैतानगिरियूं कयूं ऐं ॻोठरनि खे विड़ाए नास कयो आहे अॼु हिन शैतान खे ॿुधाईंदासीं त कीअं विड़ाइबो आहे ॻोठरनि खे हल
अल्लाह तू बचा जा अल्लाह अल्लाह तू बचा जा रबड़ ना भयू गयो काडे राजा काडी री दो इतनी हूं तो के कुड पास लुकियलो रबड़ ना तू हेडे वने मां हेडे तो न्या निकास निकास कुड पास में लुकियो ठोंदो राजा रबड़ ना मां पण यो तो खाने बुठा तू दे हाल वाले एना वडी बात आता केगा भयू फुगड़ी जो वडो भाग वा जो मिले ही नहीं रबड़ ना एतो तक हनो का फागी दे दे जिसी जाचा पूरी वठी ओ बियो कम था के वचमो करो राजा बड़ी गोला तैयार पर फुकरी हो वडो जो भागवा बची हो जो बढ़िया हां तो चाहता है भी कर बाकी कोई नींदो करे रबड़ ना भयू यो करे जालिम छा कजे जो वडो को भागो ने फुकरी जो जेको राजा बची हो जो रबड़ ना भयू राजा दे कार का केतरो भजंदो ने ठिकने कदी केने के मोड़ ते इंदो हलाऊं था पो हाने जे बात ते मिलियो त क्यों था दफन त मोटी चाल रबड़ ना तोखे मूं चयो हो न त भयू राजा जे घर का केतरो बचंदो ॾिसूं किथे आ हिरस मथे के वेठो आ भयू जे कदे पाजी जान बचाण चाही तो त इज्जत सां लई आ मां तो चवाए गोली दे जा राजा लई तो जा ओ के को माफ कर राजा नहीं तो चलो गुनाह वा हां तो बोले जट ऊंचा तो छा चवंदे त भयू फूकणी आ फूक भी जरूर पर फाटंदी कोन शायद तो यो विचारे छॾियो त फूकणी त नंढो ॿार बि फाड़ींदो आ मरण लाइ तयार थी वञे राजा मुखे माफ कर न भयू न तोखे माफ़ी ॾेई मां इहा ग़लती नथो करे सघां राजा इनके बचक भी ना करणो जे मुल्क के वेड़ाए नाश कयो आ अज इनके दफन करणो आहे हिते ही रबड़ ना मौत त अॼु हिन जो ज़रूर थींदो पर हिनखे इहो त मां सम्झाया त हिन शैतानगिरी ॻोठ में कई छो वो देर छाजी आ इनके हींअर जो हींअर खत्म कर भयू मां एॾो बेवकूफ़ न आहियां राजा मुखे एॾो कोई माफ कर जो तोखे माफ़ी ॾियां त पोयों नसुल रुगो पियो शैतानगिरी करे अॼु तोखे ख़त्म करे सॼे ॻोठ मां शैतानगिरी जो हल अॼु ख़त्म कंदुसि पोइ हिनखे राजा अहिड़ो मौत ॾे गोॾनि खां शुरू करी थे ॿाहुनि ते ख़त्म करी गोली वर कलमोड़े भयूआ फूकड़ी फूक भी जरूर पर फट भयू तो हिकिड़े जे लाइ न सबक ही अॼु उन्हनि सभिनी शैताननि जे लाइ सबक आहे जेके मुल्क विड़ाए नास था कनि अॼु उन्हनि जो आख़िरी अंजाम इहो ई थो थिए राजा ने कहना लिखा है
मच्छर मुझा दोस्त तो के जाल में मारे छॾियो। अचे हाल हाल हिन क्यों ॿुधायूं त हे सिस्टम हीअं थी वियो आहे। मथां सुभाणे फासी पऊं सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मुर्शिद छेल नहीं मखण ध्यान रखे ॾींहं लाइ पूरो हाल आया दम खे ॿुधियो आहे। मुर्शिद जेको जमरा रखी रखी करे थो हम न इन ते मूंखे शक थो पए। इन ते मूंखे लॻे थो त मुर्शिद खे ॿेड़ी टेड़ी आहे दिलि में पर हल भला भलाई कंदो। अचे त चांहि बि चऊं त पीआरे मथे में सूर थी वियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त मच्छर मुंहिंजी तोखां सवाइ न थी सघे। मां मरी वेंदुमि मच्छर मां। जबल मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे यार तुंहिंजे भाउ जो। पर इहा चाचा वॾी थी त मारियो कीअं आहे? इहा ख़बर चार मूंखे कोन पई आहे। इन करे त तव्हां ॾिस मां आयो आहे न। अञा ख़बर न पई आहे त तव्हांजो दुश्मन आहे केरु। मतिलबु वरी करे तोखे ख़बर पइजी वेंदी। जॾहिं ख़बर पई न त जबल तूं मुंहिंजे ॾिस ॾे जाऊं कीअं थो बुरो कयां। ठीकु आहे बोल वञो जी मोहतरम मुंहिंजो ॿार खे विरोधी शहज़ाद जी बाबा उनखे पाण सां गॾाए। ठीकु आहे मोहतरम वञो नीति छुके शाबाश खाना खाना हुजाए ख़बर पए थी सा आहे केरु इहो जो मुंहिंजे माण्हू खे हमलो थो करे। भाजान जो भाउ दानियाल पे थो वञे। हलो सभ खां पहिरियों वञी हिन जो बिलो कहिड़ो आहे। दानियाल ॾे हाल काॾे निकिरी पियो आहे? बदना मां पाण तव्हां ॾे यार निकिरी पियो हुअमि। ॾे हाल सादिक किथे मिलंदो अधे राजा ई पुछा कयांसि। दानियाल असां बि न कम जी ॻोल्हण लाइ लॻा पिया हुआसीं। अच त तोखे पंहिंजे भाउ राजा सां मिलायां।
तो अचण में ॾाढी देर कई। ना दाना तू ये नथो मरी सगी। ना दाना अगा मां तोखे मरण खां अॻ में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई थो वञा। असांजो भाउ शेर खान पुलिस जे हवाले ना दाना ना दाना सब्र कर पला द पुराना न थींदा। जबला ना जबला खड़ पंहिंजे भाउ खे जबल। सबर 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 राजा खत्म थी हुई। अरे तो बि ॾाढियूं ठगियूं पियूं फुड़ियूं कई। अरे हाणे सुठी वञी पीर ज़िपत खान वञी महिनत मज़ूरी कर हक़ हिलाल जी रोज़ी कर वती थो डुकंदो माण्हुनि खां लिकंदो। अरे को इज़त जो कमु कर भेण अलाए कहिड़े ॻाल्हियुनि में राज़ी। हाणे मां त चवां थो त जेको आहे सो बसि हाणे छॾ इहे तावीज़ फीणा। अरे भरण पूरो कलमो कोन थो अचे। तूं तावीज़ लिखंदे तूं माण्हुनि जा कम कंदे। हा छॾ इहे कम। साईं माता ने छेला काया मखण खणी आया 2-2000 मूंखां वरितव। मुंहिंजो कमु अॼु ताईं न थियो छो एॾो नाकाम साम्हूं जिलेबी ज़ुल्म कयो तव्हां धार कयो। मुंहिंजी छोकिरी जेको ठहियल कमु उहो टहियो। मुंहिंजो सहुरो हुन छोकिरी खे होॾे थो पढ़ाए मूंखे हा करे मूंखां पैसा ॾोकर वठी मूंखां छोकिरी ब्रेक हण कारी डाइण ब्रेक हण। तोखे ये मुल्क में रह सिखाबाद खान पायूं ॿारे छॾियूं सॼा मुल्क मरी विया। को घिटीअ में को माण्हू कोन बचियो आहे। तोखे जेको आहे सो अञा जेको आहे सो तोखे तावीज़ खपनि। हे तोखे हितां पायूं न रहियूं कोन आहियूं। शादी थियल अथई हिकिड़ी थियल अथई। हिकिड़ीअ घर ते टांडो रखियो अथई ॿिए जे घर ते टांडो रखंदे तोखां केरु पुछण वारो कोन्हे को। हा तोखां केरु पुछण वारो कोन्हे को आहे ई कोन जेको आहे तूं जेको आहे माण्हू यादि राजा हलणो काॾे आहे। रब ॾिनो अॼु हलूं था समूरे ॻोठ जा कब्ज़ा हली था छॾायूं। 10 साल पूरा शाहबाज़ खान ग़रीबनि जो रत पीतो आहे। अॼु हली शाहबाज़ खान खे ॾसूं त ग़रीबनि जो रत कीअं पीबो आहे।
शहबाज खान 14 साल के करीब रत पीती हाणे तोखे ख़बर पवंदी त हिन इलाइक़े में राजा अची चुको आहे। शहबाज खान 14 साल पर तू कुत्ता तू छॾिया हिते हीअ तोखे कोन ॾे राजा जी त ही मां पंहिंजो किलो अॼु हिते हयूं थो ॾियां आहे कंहिं में दम जो ही कर पटे ॾेखारे हीअ न बणींदा। ये राजा क्यों राजा राजा चाहे वो ना पर हमें पुत्र राजा बनाए हुआ यार ऐसा हुआ यार ये मेरा को तुम होता हो ये लगे तुम के ये जब राजा बाहर बिना बोले हाँ ऐसा हाँ सही था जो जब राजा बाहर राजा ही मारा है हाँ मुख्य तो पक्का हुई पर मां वाली विचार ने जाके वो आए के शाम होता थे ना मुझे तभी सुनतियों को देख जाता रहा था से आने जिसमें मेरा भाव ये तो इनका देखो मार आया ये किताब है ऐसे राजा जो भाव बदलो ना तो मम्मी पहले वाली चीज थोड़ा ने कमा हवाल पूछनो वापस देने का जल्दी मत कीजिए शाम होता थे मजा बात सुनो ना राजा हम संत को नहीं खाते बाबा दे बाबा मेरे सामने अल्लाह ने रखे स्थान कुछ बच्चों के लाभ को तो राजा तो काले में कितने हैं तो जब एक वो छान जवान तो जब वो तड़पी रात नहीं हुई तो मैं पुटरियो काले बाबा भाई बाप कुछ सही थी लो ये मिल में तो के सब कुछ सही नजर ही लो राजा तो खिला से खिला दो तो दानियाल पर मुकले कुट काले में जो उन्हें देख के तो काले हो के हाणे बाबे की छा बुधाया त दानियाल काढी हुआ बाबे की नाए ॾसणो दानियाल जो तो दानियाल मरी हुआ बाबे के चवां थो त दानियाल के कंहिं दोस्त न छॾे आयो आहे हा ईअं सही आहे छा तो सोची छा है फिरता है हाँ बाबा छा तो सोची बाबा दानियाल के मैं ते छड़े आवा के दोस्त अट दानियाल 10 मिनट में पहुंचंदो राजा काल बुद्ध अल्लाह को दानियाल के सही दो पर मैं बात छे खाने को नहीं करे बाबा अदो शेर खान काते केड़ी जाल में फासला इया सलीम चाचा वठी चलिया पर बाबा तू हाणे फिक्र न कर तुझो पुट राजा अची चुको आहे बाबा तू रुगम के दिल से दुआ कर बाकी दुश्मन के हम जाम तानी माफ बचाईदुस पुट में दिल से दुआ थी तो वरी भाई हक ला मिलो वरी दुआ थी पेदी अल्लाह ने रब को कामयाबी दो इंशाअल्लाह ठीक है बाबा इंशाअल्लाह शहबाज खान हुक्म कयो शेर खान नाले चयो 2 मिंटनि लाइ वठी आया हाणे हुक्म कयो एसपी दाऊद कम त घणो आहे हिन में मुंहिंजो पर 2 मिंट मूंसां थोरो साइड ते अचो हेॾां अचो 1 मिंट मुंहिंजे पोयां शहबाज खान हुक्म कयो पासे ते वठी आयो
थोरो मारे दे जेके पैसा चमते दी तो साईं 10 लख नाम है मारे दे। अरे से या कीमत सफ़ा थोरी आ 10 लख रुपया। 10 लख थोरी आ तो तोखे 20 लख तो ॾियां। ॿी वॾी ॻाल्हि आहे त तुंहिंजो प्रमोशन बि त थींदो न। शहबाज खान को ठीक आ। हा वञ छोरे खे ले टैक्स। सिपाही हाथ खोली से आती है ये तो आवाज छाजो थी पई थे। दाऊद शहबाज खान ऐं शेर खान जो छा मसलो आहे जेको शेर खान खे हिते वठी आया आहिनि? मसलो छा आहे अलाए न। हम पंहिंजे ठिकाणे ते राजा खां वञी मिल। मुखे बुधाए दे राजा कहते हो काथा लिखा है मेरा जाके हफ्ते हफ्ते मुझको मुखे ना जाओ अच्छा रहो। अरे तो पोइ असांखे इजाज़त आहे। तोखे इजाज़त आहे। डीएसपी दाऊद तुंहिंजे अकाउंट में पेमेंट पहुची वेंदी। जबल पेमेंट पहुंचाया जहां से तो कह जाता था। दुश्मन के एक करे न मारा तो मुके पंजो भाग करे न मर जाए न मर जाए मुके पंजो भाग करे इंस्पेक्टर दाऊद खे राजा इन ॿिन्हिनि खे दफ़न करे छॾियो थी। न रबर न अञा घणो कम रहियो पियो आहे। जॾहिं मां शहबाज खान खे मारींदुसि पोइ मूंखे सुकून ईंदो। अच मूंसां।
मुझे कैसे मैं पैदा कर मारी जाऊंगा ये करे तो कैसे नहीं हमें जबला खड़ पजे भागे तो के मुझाजे तेने में तेने ते राजा जी को मर ले दादी जबला खड़ पजे भागे लिए मेरे जबला जब कमरे तो करी तेरे को मैं करे दे निकल जबला राजा मां तुझे साथ में रही सकी मुझे माफ कर दे ना बोलना ना चला जा लगुंडू अजी कार्य खाओ चलियो इच्छा मुखे में तेरा भजाई आई तेरा जाती है तेरे औकात थी भैया शाबाश गाने ना चाहिए तो होता रे तू जो हुक्म क्या करे दे अजय लालो था कि न चले को रे को बत दबार कर दे कराए तीजा मुझे तू है ना फिर मैं है ना राजा के ओए मुर्स मानु थी मुंह दाने जेको थियो तू है ना फिर ये वाला दो ना मैं है ना उधर ठीक है जो फेरा की फ्री में ठीक है बोला खड़ी करो कर अरे जो बलावा अजवा जो मुके हाथ करे न थई आज बच्चा तन्ना हो जाओ अरे ये तो हवाल तू कितना साल मुमीन तक कही कतो के मस्की भी लगे शबाश कौन कितन दिया तोला करे शीए के वाले से कोई पुठावार के दई अरे ठहरो शेरों ने सोचा को मुखे से मारे भी दो थे बेचान तो जरा शिया मुगरा खबर है तो इतना मत पर थी रही तू कहीं ये लगा था बस तू मुखे मारे आगे भी देता जबला फकिस कर करती जी बता रहा तू जो हुक्म के जारो नगरी करो नगरी करो अरे उनसे पढ़ाने से वो तारो जो माल न करो माल करे तो पूछा तो दांत डालो न पूछा दिला जारो नगरी करो राजा खाना जागे अच्छा ही तो है शहबाज खाने जो तप हो जबला निकला है कर जी बोता रे जबला निकला जिक्र तो पकड़े तेरी में हूँ बोता रे बता हल्लो था हे जमीन ऊपर ने ऊपर बताता हूँ अजी कावटी तो के आजाद करे तेरे आजाद अरे जबला तू ना होती आजाद मुझे राजा लाश खड़ी हो गया अरे जबला शाबाश नहीं जबला कत्रोल कने मौत कने करी तो के अजरो जबला ओए जबल पे दो रे तभी वनेरा पांचो सर पचाए वनेरा
राजा एतिरो कमज़ोर न आहे जो तोखे हिन हथियार सां मारे। अॼु तुंहिंजो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो थींदो हिते। इतने रखी थी ना राजा, इतने रखी थी ना। मौजूदा गोलियों में खत्म हुयूं। मां पियो चवां त रुगो हे गले उछले। अॼु कम तो था पानी त करणा ई करणा आहिनि न त शहबाज खान सां कीअं वेड़ पाइबो आहे। अचो हलिया शहबाज खान। शहबाज खान सां उचाइण बाक़ी सभु खे त हथ खणो पवंदो राजा। आया मतलब शहबाज खान पर जो आखिरी अंजाम छा चवंदो आहे त जेको शहबाज खान सां चाहींदो उहो ज़िंदा न रहंदो। आखिरी ज़ालिम जो अंजाम ही थो थिए, दुश्मन जो अंजाम। माण्हू माण्हू खे आवयो खाई, ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई, रही ना है भाऊ में सच्चाई, ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई, ना है कंहिंजो को हाल भाई, ॾिसो ॾाढाई भाऊ ॾिसो ॾाढाई।